अच्छा, ये असांजे मेमण ॻोठ बिरोई मोहल्ला गफूर बस्ती जे अंदरि वाक़ियो थियो आहे शामरात थले ते। ठीकु आहे, उन थले जे अंदरि जेको आहे थियो कमिरो ठहियलु आहे हिकिड़ो, उहो काफ़ी टाइम खां पुराणो थलो आहे। उन जे अंदरि टांकी हुई हिकिड़ी, पाणी जी टांकी बनियल आहे। टांकी जे मथां ढकणु न हुजण जे मक़सद में त नंढिड़ो रांदि कुॾणु वियो त उते ढकणे जी जॻह ते जेको आहे थियो उते कपिड़ो रखियलु हुयो। त कपिड़ो रखियलु हिन सम्झो शायदि रांदि पियो कुॾंदे कुॾंदे उहो टांकी जे अंदरि किरी वियो। त असांखे जीअं ॿियनि नंढड़नि अची ॿुधायो त बाबा नंढिड़ो टांकी जे अंदरि किरी वियो आहे। त असां तक़रीबन 10-15 मिंट खां पोयां आयासीं। असां घणेई ॻोल्हा कई, अंदरि न मिलियो। टांकी जे अंदरि पाणी बि हुयो, उन जे बावजूदि मिटी किचिरो कंडा काठियूं ज़्यादा हुयूं। त अधु कलाकु असांखे ॻोल्हण में लॻी वियो। उन खां बावजूदि नंढिड़े खे कढियोसीं त नंढिड़ो फोत थी चुको। असां तिबरी अस्पताल खणी वियासीं। तिबरी वारनि चयो बाबा हीउ फोत थी चुको आहे। असीं इहो मुतालबो कयूं था त हीउ अॼु असां सां वाक़ियो इहो थियो आहे, सुभाणे ॿिए कंहिंसां वाक़ियो न थिए। गली जे अंदरि काफ़ी अहिड़ा खॾा बि आहिनि, गटर बि आहिनि जिन जा ढकणा बि न आहिनि, ऐं मेन होलनि जा बि इहे मसइला आहिनि। त महिरबानी कयो, इन मां पाणी बि आहे या इन टांकी जो कुझु बिलो कयो त अॼु हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, सुभाणे वरी ॿियो वाक़ियो न थी सघे। हर कंहिंजो नंढिड़ो ॿार ॿाहिरि घुमे थो, रांदि कुॾे थो, नंढा ॿारनि, ख़ाली थलो आहे, काफ़ी टाइम खां पुराणो थलो आहे, उन जे अंदरि टांकी बनियल आहे, उन जो ढकणो बि थियो। असांजो माइट आहे, ठीकु आहे, काफ़ी टाइम खां जेको आहे थियो ॻोठ मंझि हुयो, उते कमकार न हुयो। त असां हिनखे इहो घुरायो, चलो तव्हां हिते अचो, हिते दिहाड़ी मज़दूरी आहे त तव्हां हिते अची कमायो। त हीउ सुबुह मां कम ते वञे थो, शाम मां अचे थो। त जीअं ही जो नंढिड़ो ॿाहिरि वियो त हीउ ग़रीब माण्हू, त हींअर असां हिनखे ॿुधायो त हिन नंढिड़ो ई थियो, हीउ अफ़सोस वाक़ियो हिन सां थियो आहे। हीउ त अञा मजबूर थी करे आयो, अञा हीअ हालति में ई वञे पियो। ग़रीब माण्हू आहे, ठीकु आहे, ही पोरियत माण्हू आहे, ठीकु आहे। हाणे हिन सां ही वाक़ियो पेश आयो आहे। हाणे टंडो आदम जी असांजी रहाइश आहे, त हीउ टंडो आदम हींअर जे खणी वेंदो ग़रीब माण्हू। हींअर टंडो आदम जा बि तक़रीबन 30-35 हज़ार रुपया किरायो आहे। त अहिड़े वाक़िए जे करे हिन ग़रीब माण्हू सां असां छा करे सघूं। ॿियो असां हुतां परेशान थी करे हिते आयो आहे, वरी ॿी परेशानी करे हिन में खणी पियो वञे गॾु। त महिरबानी करे हिन सां बि कुझु सावधान थी वञे, ऐं हिन जो मुतालबो इहो आहे त जेको आहे थियो हिन ग़रीब जी मदद कई वञे। बि हिते पंहिंजे बिरोही मोहल्ला जे अंदरि काफ़ी अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिन जा ढकणा न आहिनि। त असांजी गुज़ारिश इहा आहे त अॼु त ही तक़रीबन हिकिड़ो पहिरीं बि पंहिंजे खोसा मोहल्ला जे अंदरि गटर जो वाक़ियो आयो हुयो। ईअं ई उन में हिकिड़ो 3 ॿार फोत थिया हुआ। त हीअ पाणी जी टांकी आहे, हीअ बि ईअं ॿाहिरि टांकी हिकिड़ी बनियल आहे, त हीअ बि वाक़ियो थियो आहे। महिरबानी करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि संभालियो, ऐं पाड़े वारनि खे बि असां इहा हिदायत कयूं था त पंहिंजे ॿारनि खे थोरो ॾिसो। ऐं मुतालबो इहो आहे त कुझु जेके चीज़ूं जिन जे बिग़ैर ढकणा आहिनि, जा टांकियूं आहिनि, त इन्हनि खे बि देखभाल करे, जा फालतू आहिनि उन्हनि खे टोड़ियो वञे, या उन्हनि जे अंदरि जेको पाणी किचिरो आहे त उहो ख़तमु कयो वञे, त ॿियो को वाक़ियो न थिए अहिड़ो।